अस्सलाम वालेकुम। टेक्निकल सिंधी चैनल में खुश आमदीद। जेकॾहिं अव्हांखे इंग्लिश लिखण घटि थी अचे ऐं पढ़ण भी घटि थी अचे त तव्हां परेशान न थियो। हाणे तव्हां व्हाट्सअप ते फेसबुक ते किथे भी इंग्लिश आसानी सां हिकु ऐप जे ज़रिए तव्हां लिखी सघो था इंग्लिश, ऐं उहा जेकी इंग्लिश हूंदी उहा तव्हां ट्रांसलेट भी आराम सां करे सघो था। सिर्फ़ु निशान खणी करे क्लिक वारो जंहिं बि इंग्लिश वारे अखरनि ते तव्हां रखंदव उहे अखर सिंधी में थी वेंदा, ऐं जेके तव्हां सिंधी में लिखंदव उहे वरी इंग्लिश में अॻिले माण्हू ॾे वेंदा। मिसाल जे तौरु व्हाट्सअप ते मां मूं ॾे मैसेज आयो आहे, हाउ आर यू डूइंग, हाउ इज़ यूअर फ्रेंड डूइंग, माना हिनखे मां ट्रांसलेट कयुमि त सिंधी में थी वियो। हाणे तव्हां जेको मैसेज सिंधी में लिखंदव उहो इंग्लिश में वेंदो। ॾिसो हाणे मां व्हाट्सअप ते ई मैसेज लिखां पियो सिंधीअ में, आउं ठीकु आहियां, तव्हांजो नालो छा आहे, ठीकु आहे। हीअ मां मैसेज लिखां थो। वीडियो दोस्तनि खे गुज़ारिश आहे मुकमल ॾिसो ऐं सम्झिजो। हाणे हीअ निशान, हीअ जेको ऑप्शन हो खणी मां हिते रखियुमि त हीअ इंग्लिश में थी वियो। इनखे ई मां मैसेज खे बसि सेंड कंदुमि त हीअ इंग्लिश में ई वेंदो। मतिलबु लिखणो सिंधी में आहे ऐं वेंदो मैसेज इंग्लिश में। हीअ सिर्फ़ु निशान तव्हांजी साइड में पियो हूंदो, निशान खे खणी करे तव्हां हिन अखरनि ते सिर्फ़ु रखंदव। बिल्कुलु आसान आहे। मां तव्हांखे उहा ऐप ॿुधाईंदुमि त कीअं तव्हांखे डाउनलोड करणी आहे। हीअ तव्हांखे थोरो तरीक़ो सम्झायां मां। तव्हां व्हाट्सअप ते हुजो, गूगल ते हुजो या फेसबुक ते हुजो, किथे बि हुजो, तव्हां सिर्फ़ु हिन निशान खे खणी हुन अखरनि ते रखंदव, उहो ऑटोमेटिक ई सिंधी में थी वेंदो। ॾिसो त साइड में ई निशान आहे, बसि खणी करे उहो तव्हांखे हिते अखरनि ते रखिणो आहे। मिसाल जे तौरु निशान मां हिते रखियुमि त हीअ अखर सिंधी में थी विया। बिल्कुलु आसान तरीक़ो आहे। ऐं ॿियो बि मां तव्हांखे कुझु हिन में करे ॾेखारियां। हीअ इंग्लिश में अखर आहिनि कुझु, हीअ वेबसाइट ते ओपन कई, वेबसाइट ओपन कई आहे मां, हीअ अखर आहिनि, मां हिन अखरनि ते खणी ईंदुसि त हीअ बि ॾिसो अखर सिंधी में थी वेंदा। बिल्कुलु आसान आहे। दोस्तनि खे अगरि वीडियो वणंदो हुजे त महिरबानी करे यार वीडियो खे लाइक ज़रूरु कयो। हाणे मां ॾिसो हिते बि हणी ॾिसां थो फेसबुक ते, हिते शायदि नेटवर्क थोरो मसइलो थियो। मतिलबु किथे बि तव्हां वेंदव तव्हांखे हीअ सिंधी ट्रांसलेट कंदो ऐं सिंधी वारो तव्हां इंग्लिश में करे सघो था। हाणे ऐप तव्हांखे प्ले स्टोर ते ईअं मिलंदी। प्ले स्टोर ते तव्हांखे वञी करे लिखिणो आहे हाई ट्रांसलेट ऐप। हीअ हिन ते इंटरफेस कुझु हिन वांगुरु नज़र ईंदो, ऐं हिन जा जेके डाउनलोडर आहिनि 100 मिलियन डाउनलोडर आहिनि, त तमामु सुठी ऐप आहे। जॾहिं हिनखे तव्हां ओपन कंदव, ओपन करणु वक़्तु कुझु हिन जो इंटरफेस हीअं नज़र ईंदो। मां वटि एड आयो आहे। हाणे ठीकु आहे। हाणे तव्हांखे मथे ॿ ऑप्शन नज़र ईंदा, उर्दू ऐं इंग्लिश वारो। हिते थी सघे ॿी का बि ॿोली लिखियलु हुजे, तव्हां पहिरीं ऑप्शन में उर्दू कयो या सिंधी कयो, कहिड़ो बि ऑप्शन तव्हां हिते हिनखे हणो आहे, ठीकु आहे। इहो ऑप्शन उर्दू करणु चाहियो त उर्दू, सिंधी करणु चाहियो त सिंधी, इंग्लिश करणु चाहियो त इंग्लिश, चीनी करणु चाहियो त चीनी बि तव्हांखे ट्रांसलेट ही करे ॾींदी ऐप। कहिड़ी बि ज़बान तव्हांखे सिर्फ़ु हिते मुंतखिब करणी आहे। तव्हांखे आसानी सां सिंधी न मिले त तव्हां सर्च करे हिते सिंधी हणी सघो था, सिंधी जेकी ज़बान हूंदी आहे, ठीकु आहे। हिते बि तव्हां अगरि सिंधी वारो या उर्दू वारो ऑप्शन हणो त ठीकु आहे, न त न हणो बि इंग्लिश में हुजे त को मसइलो न आहे। हिकिड़े ऑप्शन में तव्हांखे सिंधी या उर्दू करिणो आहे, जेकी तव्हां ऐप जेको आहे त ॿोली तव्हां हणणु चाहियो था, ट्रांसलेट जेकी मिक्स में करणु चाहियो था। हिते मथे खाने में ऑप्शन बि अथव सर्चिंग वारो, तव्हां हिते लिखी करे पंहिंजी जेकी ज़बान आहे उहा ॻोल्हे सघो था। ॾिसो न सर्चिंग वारो ऑप्शन हेठां हिते आहे। हिते मिसाल तौरु मां लिखां थो सिंधी, त हेठी ज़बान सिंधी अची वई, बसि सिलेक्ट करणी आहे ऐं इहा सेटिंग थी वेंदी। इन खां बाद में विच में जेको वॾो बटण आहे, इन बटण खे तव्हां ऑन कंदव त हीअ साइड में ऑप्शन ॾिसो हीअ अची वियो। हाणे इहो तव्हांजो जिथे बि तव्हां हूंदव, मोबाइल तव्हांजे कहिड़े फंक्शन में हूंदी, साइड में इहो ऑप्शन हूंदो। बसि हुन ऑप्शन खे खणी करे तव्हांखे हुन जॻह ते रखिणो आहे ऐं उहो ट्रांसलेट थी वेंदो। ॾिसो हेलो तर्जुमो, यूसी ब्राउज़र, जिथे बि मां इहो खणां थो इहा ॿोली चेंज थी वञे थी। ईअं बि तव्हां करे सघो था। आसान तरीक़ो आहे। उमेदु आहे तव्हां दोस्तनि खे मुंहिंजो वीडियो पसंदि आयो हूंदो।